गुजरात में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब करे हो। बिलावल जो चवण हो शींहं घर में लिकी वेठो आहे, चाहे थो त संदसि लाइ को ॿियो शिकार करे। असांजा मुख़ालिफ़ घरनि मां ई न पिया निकिरनि। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवणो पीपुल्स पार्टी पंजाब में छांइजी वई आहे। शींहं चाहे पियो खेसि ॿिया शिकार करे ॾियनि। अवाम मौक़ो ॾिनो त मंशूर ते अमल दरामद करे ग़रीबनि खे रिलीफ ॾींदासीं। हुकूमत में अची पघारूं ॿीणियूं कंदासीं ऐं 300 यूनिट ताईं बिजली मुफ़्त ॾींदासीं। बिलावल जो वधीक चवणो त इक़्तिदार में अची ग़ुर्बत ऐं बेरोज़गारी जो मुक़ाबिलो कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुजरात में ख़िताब करे रहियो हो। बिलावल जो वधीक चवणो हो त इक़्तिदार में अची 10 नुकाती मुआशी मुआहिदे ते अमल दरामद कंदासीं। चौथों भेरो वज़ीर आज़म थियण जी ख़्वाहिश रखंदड़ शख़्स वटि को बि मंशूर नाहे। जेकी चवंदा हुआ पंजाब में पीपुल्स पार्टी ख़तम थी वई आहे, उहे हाणे डिॼी विया आहिनि। जियालनि खे ॾिसी मुख़ालिफ़ घरनि मां ई न पिया निकिरनि। पीपी चेयरमैन जो चवणु हो त अव्हां मुख़ालिफ़नि खे पहिरियां कॾहिं बि एतिरो ढिलल न ॾिठो हूंदो। हर ज़िले में इलाज लाइ मुफ़्त इस्पतालूं ऐं तालीमी इदारा ठाहींदासीं। 3 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ शख़्स पंहिंजे शहर में बि इस्पताल नाहे ठाहे सघियो। नाज़रीन, नवां खे ॿुधाईंदा रहूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुजरात में ख़िताब करे रहियो हो। बिलावल जो चवणु हो त हुकूमत में अची रायवंड शहर में मुफ़्त इलाज लाइ इस्पताल ठाहींदासीं। जेकी चवंदा हुआ पीपी सां मुक़ाबिलो नाहे। अॼुकल्ह रुॻो असांजो ज़िक्र करे रहिया आहिनि। को त सबबु आहे जो शींहं शिकार लाइ न पियो निकिरे। अॻूणो वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब करे रहियो हो, जंहिंमें हुनजो चवणु हो त शींहं हाणे अवाम जो रतु चूसींदड़ शींहं बणिजी वियो आहे। अवाम वोट ॾे 9 फ़रवरी ते हिन शख़्स खे लंडन वापसि मोकिलींदासीं। बिलावल जो वधीक चवणु हो त चौथों भेरो वज़ीर आज़म जी ख़्वाहिश रखंदड़ शख़्स चए थो त अञा मंशूर ते कमु जारी आहे। नाज़रीन, नवां खे ॿुधाईंदा रहूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुजरात में ख़िताब करे हो। बिलावल जो चवणु हो त शींहं घर में लिकियो वेठो आहे, चाहे थो त संदसि लाइ को ॿियो शिकार करे। नाज़रीन, बिलावल जो वधीक चवणु हो त आसिफ ज़रदारी ते ज़ुल्म कयो वियो, पर हुन इंतकाम वठण बदिरां पाकिस्तान खपे जो नारो हयो। जेकॾहिं नून लीग जो रस्तो रोकणो आहे त तीर खे वोट ॾियणो पवंदो। बिलावल जो चवणु हो त अवाम तीर ते ठपो हणे 9 फ़रवरी ते पाण उन शख़्स जी लंडन जी टिकट कराईंदासीं।